केमिस्ट्री क्लास 10 बाब पहिरियों सबक पहिरियों मोटंदड़ ऐं अणमोटा तब्दीली रिवर्सिबल एंड इरिवर्सिबल चेंजेस। आया केमिस्ट्री उस्ताद नजीला चन्ना अवांखे सिंधालाइन स्कूल में भलीकार। असांजे जो लेक्चर जा मौजू आहिनि इंट्रोडक्शन, तारुफ, इरिवर्सिबल चेंजेस अणमोटा तब्दीलियूं, रिवर्सिबल चेंजेस मोटंदड़ तब्दीलियूं। Changes are the only constant things around us. असांजे चौधारी तब्दीलियूं ई मुस्तकिल लकाव आहिनि. Changes can happen to both living and non-living things. तब्दीलियूं जानदार तोड़े गैर जानदार शयुनि जे अंदरि थींदियूं रहनि थियूं. पंहिंजे आसपास जेकॾहिं नज़र जोड़ाए ॾिसूं त असांखे हिकु तब्दीली आहे जेका असांखे मुस्तकिल नज़र ईंदी आहे. जेकॾहिं हवा आहे त उहा असांखे तब्दील थींदी नज़र अचे थी. खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असांखे बाज़ारि त ईअं लॻंदो आहे त उहे साकिन आहिनि, जीअं का पयल सिर हुजे, लूणु हुजे, पर उन्हनि जे अंदरि ई अंदरि खोड़ सारियूं शयूं, खोड़ सारा कीमियाई अमल हलंदा रहंदा आहिनि ऐं उहे नज़र न ईंदड़ जेके तब्दीलियूं आहिनि उहे मादे जे अंदरि रूनमा थींदियूं आहिनि पियूं. जानदार तौरु गैर जानदार शयुनि में तब्दीलियूं थियनि थियूं पियूं. मिसाल जे तौर ते असांजे जिस्म में मेटाबॉलिज़म आहे, ॿूटनि जे जिस्म में रेस्पायरेशन आहे, फोटोसिंथेसिस आहे. ईअं गैर जानदार शयूं बि जेके आहिनि अंसर हुजनि उहे ॿियनि अंसरनि सां कीमियाई अमल कंदा आहिनि पिया. मुरकिब आहिनि उहे कंहिं ॻारींदड़ में सॉल्वेंट में ॻरंदा आहिनि पिया. इहो सिलसिलो हलंदो रहे थो. का बि शइ अहिड़ी कोन्हे का जेका तब्दील न थींदी हुजे. मिसाल जे तौर ते हिकिड़ो जेकॾहिं असां अंडो था ॾिसूं त उहो हिकिड़ी सूरत में हूंदो आहे जंहिंखे असां जॾहिं तमामु घणो गरम कंदा आहियूं त उन जूं जेके प्रोटीन्स आहिनि उहे डी नेचर थी वेंदियूं आहिनि. हाणे इन डी नेचर प्रोटीन खे वरी तव्हां वापसि अंडे जी शिकिल में नथा आणे सघो, या इन डी नेचर्ड जेको अंडो आहे जेको फ्राए थियल आहे उन मां हाणे को जानदार कोन पैदा थींदो. The changes that happen around us can sometimes be reversible and sometimes irreversible. असांजे चौधारी जेके तब्दीलियूं आहिनि उहे रिवर्सिबल बि हूंदियूं आहिनि, मोट खाईंदड़ बि थी सघनि थियूं, ऐं वरी कॾहिं कॾहिं उहे इरिवर्सिबल बि हूंदियूं आहिनि, उहे अणमोट पिणु हूंदियूं आहिनि. जीअं फ्राए थियल अंडो आहे, इहो अंडे खे फ्राए करण जो अमल अणमोट तब्दीली जो मिसाल आहे. मैग्नीशियम खे जेकॾहिं असां तीली ॾियूं, उनखे ऑक्सीजन सां बाहि ॾियूं, उनजो कीमियाई अमल करायूं, त इहा पिणु हिकु अहिड़ी तब्दीली आहे जंहिंखे इरिवर्सिबल तब्दीली, अणमोट तब्दीली चइजे थो. इरिवर्सिबल चेंजिस अणमोट तब्दीलियूं इन सिंपल टर्म्स, सादन लफ़्ज़नि में असां ईअं चई सघूं था, इरिवर्सिबल चेंजिस आर चेंजिस दैट कैन नेवर बी चेंज्ड. अणमोट तब्दीलियूं अहिड़ियूं तब्दीलियूं आहिनि जिन खे मटाए नथो सघिजे. कैन नेवर बी अनडन आर रिवर्स्ड, उन्हनि खे रिवर्स नथा करे सघूं. शयूं जेके तब्दील थियूं आहिनि उन्हनि खे वरी उन ओरिजिनल फॉर्म में असां नथा आणे सघूं. मिसाल जे तौर ते हिकिड़ो ॿियो मिसाल आहे, जेकॾहिं पने खे तीली ॾिजे त उन मां जेका खाक ठहे थी, हाणे उन खाक मंझां असां वरी वापसि उहो पनो कोन था ठाहे सघूं. लेबोरेटरीअ जे अंदरि असीं पाण अहिड़ा तजुर्बा कंदा रहंदा आहियूं जेकी इरिवर्सिबल हूंदा आहिनि, यानी उहे मोट खाईंदड़ कोन हूंदा आहिनि. मिसाल जे तौर ते मैग्नीशियम खे ऑक्सीजन सां असां जेकॾहिं ॿारियूं या सोडियम खे ऑक्सीजन सां ॿारियूं त जेको मुरकिब ठहंदो मैग्नीशियम ऑक्साइड या सोडियम ऑक्साइड, त हाणे उनखे असां मोटाए वरी मैग्नीशियम खे ऐं ऑक्सीजन खे अलॻि कोन था करे सघूं. ईअं ई पीपीटी जा जेके रिएक्शन आहिनि प्रिसिपिटेशन जा, मिसाल जे तौर ते सिल्वर नाइट्रेट आहे अक्वस सॉल्यूशन में ऐं पोटेशियम क्लोराइड आहे अक्वस सॉल्यूशन में. उन्हनि ॿिन्ही खे जॾहिं असां मिलाईंदासीं त हिकिड़ो रिएक्शन थिए थो जंहिंमें असांखे वरी सिल्वर क्लोराइड मिलंदो सॉलिड जे फॉर्म में ऐं पोटेशियम नाइट्रेट मिलंदो साॻो ई अक्वस सॉल्यूशन वारी फॉर्म में. हाणे जो जेको सिल्वर क्लोराइड आहे उहो सॉलिड जी फॉर्म में ई असां हेठि ॾेखारियल आहे, उहो पीपीटी दाण दाण जी सूरत में हेठि मौजूदु हूंदो. हाणे इहो बि इरिवर्सिबल रिएक्शन आहे. सिंगल हेडेड जेको एरो आहे उहो असांखे ॿुधाईंदो आहे त जेका तव्हांजी प्रोडक्ट ठही वई आहे, जीअं सिल्वर क्लोराइड पोटेशियम नाइट्रेट आहे, त हाणे तव्हां हिननि ॿिन्ही खे वरी पाण में जेकॾहिं मिलायो
इन्हनि जो रिएक्शन करायो त तव्हांखे पोटेशियम क्लोराइड ऐं सिल्वर नाइट्रेट कोन मिलंदा, तब्दील थी वियो जंहिं शइ में इहो ई हूंदो। हाणे इहे रिवर्सिबल नथियूं थी सघनि। ॿियो तमामु हिकिड़ो आम कीमियाई अमल आहे, असांजे घरनि में बि थींदो रहंदो आहे, कंबस्शन जो कीमियाई अमल। मीथेन सुई गैस जेका असांजे घरनि में अचे थी ॿरे थी, उनजो 90 सैकड़ो मीथेन गैस हूंदी आहे। हाणे असां जॾहिं उनखे तीली ॾींदा आहियूं त हवा में मौजूदु ऑक्सीजन सां उहा मीथेन गॾिजंदी आहे ऐं ॿरंदी आहे, उन मां असांखे तवानाई बाहि मिलंदी आहे। जेॾीमहिल जो इहा मीथेन हिन ऑक्सीजन सां रिएक्शन करे थी त इहा कार्बन हिन ऑक्सीजन सां मिली करे कार्बन डाइऑक्साइड ठाहे थी। हेॾां जेका हाइड्रोजन बची पई उहा वरी ॿी बचियल ऑक्सीजन सां मिली करे पाणी जा बुखार ठाहींदी आहे, जेके हवा में मथे ख़ारिज थी वेंदा आहिनि, ऐं कार्बन डाइऑक्साइड जेको असां धुएं जी सूरत में बि ॾिसंदा आहियूं उहो पिणु ख़ारिज थी वेंदो आहे। हीअ बि इरिवर्सिबल रिएक्शन आहे। हाणे ईअं न थींदो त पाणी ऐं कार्बन डाइऑक्साइड खे मिलाए असां ऑक्सीजन ऐं मीथेन पाण लेबोरेटरी जे अंदरि ठाहे सघूं, तंहिंजे करे हिनखे असां सिंगल हेडेड एरो सां ज़ाहिर कयो आहे। अहिड़ो हिकिड़ो ॿियो कीमियाई अमल आहे एसिड बेस रिएक्शन जो, ख़ासि तौर ते उहे एसिड बेस रिएक्शन जिन में प्रोडक्ट में असांखे लूणु ऐं पाणी मिले। हाणे तव्हां खणो हाइड्रोक्लोरिक एसिड, उन जा तव्हां मिलायो वरी सोडियम हाइड्रोक्साइड बेस। सोडियम हाइड्रोक्साइड मां सोडियम निकिरी न क्लोरीन सां मिलंदी ऐं लूणु ठाहींदी, सोडियम क्लोराइड ठही पियो। ही OH हिन H सां मिलंदो त H2O पाणी ठही पियो। हाणे हीअ जेका प्रोडक्ट तव्हांखे मिली, इन्हनि ॿिन्ही खे तव्हां पाणी ऐं लूण खे पाण में मिलायो त तव्हांखे वरी वापसि सोडियम हाइड्रोक्साइड ऐं हाइड्रोक्लोरिक एसिड कोन मिलंदी। हीअ त तमामु हिकिड़ो आम मिसाल आहे त तव्हां पाणी खणो ऐं उन में तव्हां लूणु मिलायो, उन्हनि खे तव्हां गॾायो या उन्हनि खे तव्हां गरम कयो, छा तव्हांखे एसिड ऐं तव्हांखे बेस मिलंदो? कॾहिं बि कोन मिलियो आहे। अहिड़े क़िस्म जा कीमियाई अमल, इरिवर्सिबल कीमियाई अमल, अणमोट कीमियाई तब्दीलियूं सॾजनि था। रिवर्सिबल चेंजिस, मोट खाईंदड़ तब्दीलियूं। द चेंजिस में बि रिवर्सिबल तब्दीलियूं मोट खाईंदड़ पिणु हूंदियूं आहिनि। द रिवर्सिबल रिएक्शन्स नेवर गोज़ टू एंड। मोट खाईंदड़ तब्दीलियूं कॾहिं बि पुॼाणीअ ते कोन पहुचंदियूं आहिनि, बिकॉज़ प्रोडक्ट्स रिएक्ट एंड प्रोड्यूस रिएक्टेंट्स अगेन। छो त जेकॾहिं पाण में ॿ शयूं पाण में मिलियूं, रिएक्टेंट्स मिलिया, उन्हनि प्रोडक्ट ठाही त उहा प्रोडक्ट वरी पाण में कीमियाई अमल करे वरी रिएक्टेंट्स में तब्दील थी वेंदी एंड टेक्स प्लेस इन फॉरवर्ड एंड रिवर्स डायरेक्शन। हीअं पाण में मिलंदियूं शयूं, फॉरवर्ड रिएक्शन में प्रोडक्ट ठहंदी, वरी प्रोडक्ट रिवर्स में वेंदी, वरी रिएक्टेंट ठहंदा। इहो पियो कीमियाई अमल फॉरवर्ड ऐं रिवर्स डायरेक्शन में हलंदो। इन जे करे असां चऊं था त द रिवर्सिबल रिएक्शन्स नेवर गोज़ टू एंड। इहे पुॼाणीअ ते पहुचंदा ई कोन्हनि के, पिया हलंदा आहिनि। मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां हिकिड़ो फिज़िकल मिसाल वठूं, फेज़ चेंजिस ऑफ मैटर, मादे जी हालतुनि जी तब्दीलीअ जो मिसाल वठूं। बाफ़ आहे, उनखे थधो कंदासीं त कंडेंस थी लिक्विड में तब्दील थी वेंदो। वरी उहो लिक्विड आहे, उहो साॻियो ई वरी तव्हां ॾिठो हूंदो समुंडनि मां, दरिया किनारनि मां, उहो पाणियाठ वरी एवापोरेट थी बाफ़ में ककरनि में तब्दील थी वेंदो आहे। वरी ककरनि मां साॻियो ई वरी पाणी थी करे वरी पाणियाठ जी सूरत में हेठि किरंदो आहे। वरी उहो पाणी दरियानि मां हितां हुतां वरी एवापोरेट थी करे गैस में तब्दील थींदो वेंदो आहे। छा इहो कीमियाई अमल कॾहिं पुॼाणी ते पहुतो आहे? तबई अमल, असां हिनखे तबई अमल सॾियूं था। हा, छा इहो तबई अमल जेको फेज़ चेंज जो थिए थो, गैस लिक्विड में, लिक्विड गैस में पियो थो तब्दील थिए, छा इहो कॾहिं पुॼाणी ते पहुतो आहे? अहिड़ा जेकी बि तबई मिसाल हुजनि या अहिड़ा कीमियाई अमल हुजनि, असां उन्हनि खे मोट खाईंदड़ तब्दीलियूं रिवर्सिबल चेंजिस सॾियूं था। थर्मल डिकम्पोजिशन ऑफ अमोनियम क्लोराइड। अमोनियम क्लोराइड जो गर्मीअ ते टुटणु। असां हीअ हिकिड़ो कीमियाई मिसाल वठूं था रिवर्सिबल चेंज जो। असां खयोंसीं अमोनियम क्लोराइड, हीअ अमोनियम क्लोराइड आहे, टेस्ट ट्यूब में हुनखे विझी करे असां हुनखे हीट था कयूं, छो त थर्मल डिकम्पोजिशन आहे। थर्मल यानी गर्मीअ जी मदद सां, डिकम्पोजिशन माना टोड़णु, अमोनियम क्लोराइड खे हिन हीट जी मदद सां टोड़ींदासीं। जीअं जो अमोनियम क्लोराइड गरम थींदो त इहो अमोनियम क्लोराइड पंहिंजे ॿिनि प्रोडक्ट्स में टुटी पवंदो, अमोनिया ऐं हाइड्रोजन क्लोराइड। हाणे हिते अमोनिया ऐं हाइड्रोजन क्लोराइड पैदा थींदियूं पियूं, हिनखे गरम कंदासीं त असांखे इहा कीअं ख़बर पवंदी त हिन में अमोनिया या हाइड्रोजन क्लोराइड जेका आहे पैदा थी आहे, अमोनियम क्लोराइड उन्हनि में टुटो आहे? असां छा कंदासीं त हुनजे मथां जेकॾहिं रेड लिटमस पेपर रखूं था, हिते रेड लिटमस पेपर रखंदासीं त उहो जेकॾहिं थी वियो ब्लू रंग जो, त यानी हिन मां पैदा थींदड़ अंदरूं अमोनिया जी जेका बुख़ार आहिनि उहे अची करे हिन रेड लिटमस पेपर खे जॾहिं लॻा
त उन जो रंग रेड मां ब्लू करे छॾियुनि। अमोनिया बेस आहे ऐं बेस जी इहा ख़ासियत हूंदी आहे त उहो रेड लिटमस पेपर खे ब्लू में तब्दील करे छॾींदो आहे। तंहिंजे करे रेड जो लिटमस पेपर ब्लू थी वियो त असांखे पक थी त हिन में अमोनिया पैदा थिए थी पई। ॿिए पासे वरी जेकॾहिं असां ब्लू लिटमस पेपर खणूं ऐं उहो ब्लू लिटमस पेपर हिन जे मथां झलियूं त हीउ जेको हाइड्रोजन क्लोराइड आहे उन जी मौजूदगीअ जी असांखे ख़बर पवंदी त छा उहो हिते पैदा थियो आहे या न। बाय होल्डिंग ब्लू लिटमस पेपर ओवर दी अमोनियम क्लोराइड, जेकॾहिं उहो ॻाढ़ो थी वियो त यानी इन में हाइड्रोजन क्लोराइड मौजूदु आहे, उहा पैदा थिए थी पई। हाइड्रोजन क्लोराइड जे बारे में असां कीअं था चई सघूं त उहा पैदा थी आहे, छो त हाइड्रोजन क्लोराइड एसिडिक आहे। एसिडिक जेके बि शयूं आहिनि उहे छा कंदियूं आहिनि त ब्लू लिटमस पेपर जो रंग मटाए ॻाढ़ो करे छॾींदियूं आहिनि। असां हिते रखियोसीं ब्लू लिटमस पेपर, उन खे जेॾीमहिल जो हाइड्रोजन क्लोराइड जा अचे करे वेपर्स लॻा त हिन जो रंग आहिस्ते आहिस्ते पूरो ॻाढ़ो थी वियो ऐं इहो असांखे ॿुधाए थो त हिन में हाइड्रोजन क्लोराइड पिणु मौजूदु आहे। जेकॾहिं वरी हिन अमोनियम क्लोराइड तां असां बाहि खे हटायूं, उनखे गरम करणु छॾे ॾियूं ऐं उहो थधो थियणु शुरू कंदो त छा थींदो, तव्हांखे इन टेस्ट ट्यूब जे पासनि खां तव्हांखे क्रिस्टल्स नज़र ईंदा। उहे क्रिस्टल्स अमोनियम क्लोराइड जा आहिनि। हाणे हिते छा थियो त जेॾीमहिल जो अमोनिया ऐं हाइड्रोजन क्लोराइड गैस पैदा थियल हुई त हुनजा वेपर्स हुया, पर जीअं जो हुनखे असां थधो कयोसीं त इहे जेके वेपर्स आहिनि इहे इन टेस्ट ट्यूब जे पासनि सां अमोनियम क्लोराइड जी सूरत में जमो थी विया। यानी छा थियो त अमोनिया ऐं हाइड्रोजन क्लोराइड पाण में जॾहिं मिलिया त हीउ तीर ॿुधाए थो त इहो अमोनियम क्लोराइड में तब्दील थी विया। हाणे इहो थी वियो रिवर्सिबल रिएक्शन। पहिरियां जॾहिं अमोनियम क्लोराइड खे असां गर्मी ॾिनीसीं, एंडोथर्मिक रिएक्शन करायोसीं, त उहो अमोनिया ऐं हाइड्रोजन क्लोराइड में टुटी वियो। पर वरी अमोनिया ऐं हाइड्रोजन क्लोराइड खे जेॾीमहिल जो एक्ज़ोथर्मिक रिएक्शन करायोसीं, उनखे असां जेका हीट आहे उहा असां उन मां उनखे ॾियणु बंदि कईसीं, उनखे थधो कयोसीं, त छा थियो त असांजो अमोनियम क्लोराइड जेको आहे उहो ठहणु शुरू थी वियो। हाणे इहो रिवर्सिबल रिएक्शन जो मिसाल आहे। अहिड़ा खोड़ सारा कीमियाई अमल आहिनि जेकी मोट खाईंदड़ कीमियाई तब्दीलियुनि जा मिसाल हूंदा आहिनि। मिसाल जे तौर ते रिवर्सिबल रिएक्शन्स खे जेकॾहिं ॾिसिजे त नाइट्रोजन ऐं ऑक्सीजन खे मिलायूं त नाइट्रस ऑक्साइड ठही पवंदो। मथियों तीर ॿुधाए थो त नाइट्रोजन ऐं ऑक्सीजन पाण में मिलंदा त नाइट्रस ऑक्साइड ठहंदो। वरी हेठियों तीर थो ॿुधाए त नाइट्रस ऑक्साइड जेकॾहिं ठही वियो, क्वांटिटी में वधी वियो, त वरी इहो वापसि पाण ऑक्सीजन ऐं नाइट्रोजन में टुटणु शुरू थी वेंदो। हाणे इहो जेको डबल हेडेड एरो आहे, इहो रिवर्सिबल रिएक्शन खे ज़ाहिर करे थो। यानी हीअ जेके ॿ शयूं मिलाईंदासीं त नाइट्रस ऑक्साइड मिलंदो। वरी नाइट्रस ऑक्साइड खे जेकॾहिं असां टोड़ींदासीं त उहो ऑक्सीजन ऐं नाइट्रोजन में तब्दील थी वेंदो। ईअं हाइड्रोजन ऐं आयोडाइड खे पाण में जेकॾहिं मिलाइजे त हाइड्रोजन आयोडाइड ठही पवंदो ऐं हाइड्रोजन आयोडाइड खे मिलाइजे त वरी आयोडीन ऐं हाइड्रोजन में टुटी पवंदो। ॿिया बि मिसाल आहिनि। जिते बि डबल हेडेड एरो हुजे त तव्हां सम्झो त इहो रिवर्सिबल मोट खाईंदड़ तब्दीलियुनि जो मिसाल आहे। छा तव्हांखे ख़बर आहे त असांजे जिस्म में पिणु अहिड़नि रिवर्सिबल रिएक्शन्स जे करे हिकिड़ो इक्विलिब्रियम असांजे जिस्म जे अंदरि मौजूदु हूंदो आहे। मिसाल जे तौर ते हेमोग्लोबिन हिकिड़ो मैक्रो मॉलिक्यूल आहे। उन जो कमु आहे त ऑक्सीजन खे खणी असांजे जिस्म जे जीव घड़नि ताईं वञी करे पहुचाईंदो आहे। हाणे जेकॾहिं इहो हेमोग्लोबिन न हुजे त असां ज़िंदा न रही सघंदासीं, छो त हेमोग्लोबिन जो कमु हूंदो आहे ऑक्सीजन खे खणणु ऐं वरी जीव घड़नि में उन खे छॾणु। हाणे इहो खणणु ऐं छॾण वारो कमु हिकिड़े ख़ासि कीमियाई रिएक्शन्स जी मदद सां थींदो आहे। ऐं इहो जेको तवाज़ुन आहे हेमोग्लोबिन जो, ऑक्सीजन खे खणंदो वरी वञी करे जीव घड़ में छॾींदो, इहो इन जे सबब जे करे ई असांजो जेको जिस्म आहे उहो ज़िंदा रहे थो, हर जीव घड़ो ज़िंदा रहे थो। ऐं हेमोग्लोबिन जो इहो कमु हिकिड़े इक्विलिब्रियम जो मिसाल आहे। ऐं इहो इक्विलिब्रियम खणणु ऐं छॾण वारो इहो हिकिड़ो रिवर्सिबल तब्दीलीअ जो, रिवर्सिबल मोट खाईंदड़ चेंज जो पिणु मिसाल आहे त हेमोग्लोबिन खईं ऑक्सीजन, वरी ऑक्सीजन खे छॾे वरी हेमोग्लोबिन पाण वरी वापसि साॻी सूरत में वेंदो, वरी ऑक्सीजन खे खणंदो। असांजो अॼोको लेक्चर रिवर्सिबल ऐं इरिवर्सिबल तब्दीलियुनि ते पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।